ज़ुबैर साहब तव्हांजी ख़ूबसूरत समातुनि जे नज़र त केॾो सूंहं संधीअ ते गुरूर करे थी, केॾो सूंहं संधीअ ते गुरूर करे थी, रोज़ आशिकनि ते नवां कुलूर करे थी, ऐं खिलण सां त खिज़ा में बि थी बहार आणे, खिलण सां त खिज़ा में बि थी बहार आणे, नाराज़गीअ में चंड बि बेनूर करे थी, रोज़ आशिकनि सां नवां कलूर करे थी, ऐं अॻिते त चिलविली चाह में थी करे छॾे चरियो, चिलविली चाह में थी करे छॾे चरियो, अदाउनि सां त उदासिन खे बि दूर करे थी, ऐं अॻिते त परे आ त रूह थो मुंहिंजो परवाज़ करे, परे आ त रूह थो मुंहिंजो परवाज़ करे, साथ में जवानी मुंहिंजी भरपूर करे थी, ऐं अॻिते त हुनजे नखरनि जा नित नवां अंदाज़ आहिनि, हुनजे नखरनि जा नित नवां अंदाज़ आहिनि, कॾ कावड़ कॾ मुर्क सां मखमूर करे थी, ऐं त कैंपस में हुनजे हुस्न जा हवाला आहिनि, कैंपस में बि हुनजे हुस्न जा हवाला आहिनि, उहो क्लास में बि शिरकत भरपूर करे थी, ऐं अॻिते त वारनि खे कुलनि ते रखी थी वार करे, वारनि खे कुलनि ते रखी थी वार करे, हेलनि जे हुस्न जो ज़ालिम ज़हूर करे थी, ऐं आख़िर में त लती वरस्टी जे आगुर में थो चंड लहे, लती वरस्टी जे आगुर में थो चंड लहे, कामरेडनि खे क्लास वठण ते मजबूर करे थी, केॾो सूंहं संधीअ ते गुरूर करे थी, ऐं रोज़ आशिकनि सां नवां कुलूर करे मजबूर करे थी। तव्हांजी तमामु घणी महिरबानी।